बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल आबाद ऐं शाद मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ तव्हां सॼणनि जे साम्हूं हली रही आहे, रवां दवां आहे। दोस्तों असां खां हिकु किस्त मिस थी वई आहे, जेका कुझु दोस्त निशानदही कई। 53 किस्त जेका आहे उहा असां खां मिस थी वई आहे। 52 ऐं 53 किस्त बराबरि असां पाण चेक कई आहे त साॻी किस्त आहे जेका असां अपलोड कई आहे। 52 ऐं 53 उहा साॻी किस्त आहे, जंहिंजे करे जेके दोस्त असांजा शुरूआत खां वठी असांजे सथ सां शामिल आहिनि, पहिरीं किस्त खां वठी ॿुधंदा था अचनि, त बराबरि हिकिड़ो तसलसुल टुटी वियो आहे। त उन दोस्तनि जी गुज़ारिश ते पर असां पाण बि सम्झूं था त हिकिड़ो तसलसुल हले, सो 53 किस्त असां नए सिर अॼु अपलोड कयूं था। सुभाणे खां रेगुलर किस्त जीअं असांजी सेट थींदी त सुभाणे इंशाअल्लाह असां सेट रखंदासीं। बाक़ी अॼु 53 किस्त असां खां जेका मिस थी वई आहे, असां उहा तव्हां दोस्तनि जे साम्हूं पेश करे रहिया आहियूं। दोस्तो 52 किस्त में तव्हां जिन दोस्तनि ॿुधो हूंदो त वज़ीर दंदाने वज़ीर जेको हुयो त बादशाह जे पुटनि खे बादशाह जे ज़हर ॾियण वारो किसो पे ॿुधायो त बादशाह खे कीअं ज़हर आयो, कीअं हुन पोड़ीअ मकरेलण बादशाह जी दिलवती हिकिड़ो इबादत गुज़ार जो रूप वठी बादशाह जी दिलवतई। बादशाह सॼो हुन जे चवण ते पियो हले। बादशाह रोज़ा रखणु शुरू कया। बादशाही जा कम छॾे ॾींहं राति अलाह साईं जी इबादत में। हाणे पोड़ी हिन खे आख़िर में चयो त मां हाणे वञा थी, मां ईंदड़ महीने जे पहिरें रोज़े ते वापसि ईंदुसि। हे जेके मां कनीज़ूं तो वटि आंदियूं आहिनि, जेके बादशाह ॾिठियूं, बादशाह बि हिरखिजी पियो, हे तुंहिंजी मिल्कियत आहिनि, मां इहे बि वठी थी वञा। छो जो जेके गैब जा बुज़ुर्ग आहिनि, वॾा बुज़ुर्ग आहिनि, जिन वटां मां पाण फैज़ वठंदी आहियां, मां हिननि खे ओॾे वठी थी वञा। ऐं मुंहिंजी सलाह इहा आहे त जेकॾहिं तुंहिंजो को हिन महल में प्यारो माण्हू हुजे त उहो बि जेकर असां सां गॾु ॾिए त मां उन खे बि ओॾे वठी वञा, जीअं उहो बि फैज़ हासिलु करे। हिन खे असुलु हुयो बादशाह खां पलांद करिणो, त बादशाह खे बि ख़तमु करिणो आहे, बादशाह जे ख़ानदान खे बि ख़तमु करिणो आहे। बादशाह हिन जी ॻाल्हियुनि में अची वियो। बादशाह चयसि त मूं वटि हिकिड़ी रूमी कनीज़ आहे जंहिंजो नालो आहे सफ़िया, जेका ज़ुल्मकान वारनि जी हिन जी ज़ुल्मकान ऐं नुज़र ज़मा जी माउ। चई उहा आहे, उन मां मूंखे 2 औलाद आहिनि, हिकिड़ो पुटु हिकिड़ी धीअ, पर उहे मुंहिंजा पुट गुम थी विया आहिनि। तव्हांखे मां 52 किसे में ॿुधायो, सो उहे मुंहिंजा गुम थी विया आहिनि। तूं भला उन खे पाण सां गॾु वठी वञ त उहा फैज़ हासिलु करे ऐं दुआ घुरे, उन बुज़ुर्गनि खां दुआ घुराए त मन मूंखे पंहिंजो औलाद वापसि हले। हिन खे सही आहे। सफ़िया खे हिन घुरायो, सफ़िया जी पहुती, सफ़िया खे हिन पोड़ीअ जे हवाले कयो। पोड़ी हिन खे ॿियूं जेके कनीज़ूं हुयसि पाण सां गॾु जेके आंदियूं आहिनि, उन्हनि सां गॾु वठी ऐं रवानी थियण खां अॻु ई हिन छा कयो, बादशाह वटि हिकिड़ो पीअण जी शइ, पर उहा सील बंदि हुई, शीशे में ई हुई पर सील बंदि हुई। बादशाह खे चईं त बादशाह जॾहिं 3हों रोज़ो तुंहिंजो पूरो थिए न, त तूं हमाम में वञी गुसुल कजां, पोइ उतां अची पंहिंजे महल में पर अकेलो उते वञी हीअ जेका मां तोखे ॾियां थी पीअण जी शइ, इहा पी तूं सुम्ही पइजांइ। बसि तुंहिंजियूं सभु रियाज़तूं पूरियूं, तुंहिंजा चिला पूरा, तुंहिंजियूं सभु मुरादूं पूरियूं थी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह जी घरवारी खे बि पाण सां गॾु वठी वई, बादशाह जी जेका सफ़िया हुई उनखे बि पाण सां वठी वई। बादशाह मोकिलण महिल बि हिन पोड़ीअ जा हथ चुमिया, छो जो बादशाह जी सॼी बादशाह जो हिन ते यकीन थी वियो
बादशाह हिनखे दुआऊं कयूं त मां तोखे अलाह जे हवाले कयो, हाणे मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। पर तूं वञे थी, मूंखे त तोखां सां तुंहिंजूं हेॾियूं ॻाल्हियूं थो ॿुधां, तूं अलाह जूं ॻाल्हियूं थी करीं, आख़िरत जूं ॻाल्हियूं थी करीं, मूंखे मज़ो कोन ईंदो, सो मां तोसां कॾहिं मिलंदुसि। मां त चवां थो जेकर तूं वञी। पोड़ी चयसि मां जल्दी मोटंदसि। पोड़ी हिन खां वई, पोड़ी वई, 3 ॾींहं गुज़रिया, चंड ॾिठो 9 महीने, यानी बादशाह जा 30 रोज़ा पूरा थिया। बादशाह शाम जो हमाम में वियो, वञी उते तड़ कयईं, छो जो पोड़ी चयोसि। बादशाह हमाम मां निकिरी आयो पंहिंजे महल में आयो। बादशाह हुकुम कयो त मुंहिंजे कमरे में केर बि न अचे, दरवाज़ो बंदि करे छॾियो। उन खां पोइ जेको पोड़ी हिनखे ॾिनो हो पीअण जे लाइ, सीलमोहर थियल हो, बंदि थियल हुई, उहा बादशाह खे न ॾिनी। बादशाह उहा खोले ऐं बादशाह खे हुनजो चयो त पीजां। बादशाह पी ऐं सुम्ही। वज़ीर बयानु थो करे त असां वेठा पिया इंतज़ारु कयूं त बादशाह नेठि निकिरंदो। पर वरी सोचियोसीं त 30 ॾींहं बादशाह लाॻीता रोज़ा रखिया आहिनि ऐं सॼी राति बादशाह अलाह साईं जी इबादत पियो करे, सो थी सघे थो त बादशाह थकल बि हुजे, निंड बि बादशाह जी पूरी थियल कान हुई। हल भला, चई उहा राति ते ॿियो ॾींहुं असां इंतज़ारु कयोसीं, पर बादशाह न निकिरी। हाणे हिते असांखे चई जॾहिं ॿियो ॾींहुं गुज़रियो, असांखे हिते थोरो मिड़ई शक पियो। पर हाणे बादशाह हो, बादशाह जो दर कीअं खड़कायूं, सॾु कीअं कयूं। असां बादशाह जे दर जे ॿाहिरां पाण में ॾाढियां ॻाल्हाइण लॻासीं त माना बादशाह जी निंड फिटे, भला पोइ कावड़ में असांखे कॾहिं ॻाल्हि वॾींदो। पर चई त चुका चुरपुरी न। हेॾो गोड़ कयोसीं त बि बादशाह न अचियो। हिते असांखे शक पियो। असां छा कयोसीं, जो दर खे भॻोसीं। दर खे भञी असां जो अंदरि अचूं, ॾिसूं त बादशाह जंहिं पलंग ते सुतो पियो हो, पर बादशाह जो सॼो मांस ॻरी वियो। एतिरे क़दुरु जो बादशाह जा जेके हॾा हुया उहे बि ॻरणु शुरू थिया। मांस त ॻरी वियो, पर हॾा बि ॻरणु शुरू थी विया। असांजो बादशाह खे इन हाल में ॾिठोसीं, ॾाढो असांखे ॾुखु थियो। उते पासे में उहा शइ जेका पीअण वारी, प्यालो बि पियो हो, खणी ॾिठोसीं। प्यालो जो खयोंसीं त उन प्याले जे हेठां हिकिड़ो कागज़ जो पनो पियो। पने जो खयोंसीं त पने ते लिखियो पियो, माना उहो जेका न मुहर हणी बादशाह खे बंदि करे ॾिनो हुई, उन में उहो पनो हुन माईअ रखियो। चई त पने ते लिखियलु हो त जेको शख़्स बुराई कंदो उनखे केर बि यादि न कंदो। हीअ उन माण्हूअ जी सज़ा आहे जेको बादशाहनि जे धीअरुनि खे धोखो ॾेई ख़राबु करे। जेका ॻाल्हि मां हिन कागज़ पढ़ण वारनि ते ज़ाहिर करणु थी चाहियां त जॾहिं शरकान असांजे मुल्क में आयो हो त उन असांजी शहज़ादी अबरा खे असांजे ख़िलाफ़ु कयो। रुॻो असांजे ख़िलाफ़ु न कईंसीं, पर हुनखे हिते वठी आयो, हिन पंहिंजे पीउ बादशाह वटि वठी आयो। उन खां पोइ हिकिड़ो हबशी ग़ुलाम उन सां हिनखे गॾु मोकिलियो, जंहिं हबशी ग़ुलाम असांजी अब्रेज़ा खे क़तलु कयो। असांखे मैदान में हुनजो लाश मिलियो, बेवा हो। बादशाह ईअं न कंदा आहिनि, ऐं जेको ईअं कंदो उनजी इहा ई सज़ा हुई जेका तव्हां ॾिसो था। तव्हां हिन जो क़तल जो इल्ज़ाम कंहिं ॿिए ते न हणो, छो जो हिनखे चालाक जेका जादूगिराणी आहे उन क़तलु कयो आहे, जेका अब्रेज़ा जी ॾाॾी आहे। ऐं मां बादशाह जी ज़ाल सफ़िया खे बि उनजे पीउ जेको कस्तंतीनिया जो बादशाह आहे अफ़रीदून, मां ओॾे वठी थी पई वञा। हाणे तव्हां सां असां ज़रूरु विढ़ी तव्हांखे क़तलु कंदासीं, तव्हांजो मुल्क बि तव्हां खां खसींदासीं, तव्हां सभिनी खे हलाकु बि कंदासीं। माना हुन हाणे जेको लिकु हुयो उहो लिकु सॼो राज़ जेको हुयो उहो सॼो राज़ आउट कई त माना मथां तव्हांखे हुजे त काई अलाह वारी आहे, फ़क़ीराणी आहे, न बाबा हे मां पलांदो कई थी वञा ऐं हाणे अञा पलांदो कंदीसांव। चई जॾहिं असां इहो कागज़ पढ़ियोसीं सम्झी वियासीं त पोड़ी धोखो करे वई आहे। हे पोड़ी पंहिंजो मकर करे वई, चाल करे वई। दाहूं करणु लॻासीं, रोअण पिटण महिल में रोज़ु राड़ो थी वियो। पर हाणे साईं रोअण मां छा थी वियो। हाणे बादशाह जो मरी वियो त फ़ौज में इख़्तिलाफ़ थी विया त कंहिंखे बादशाह कयूं।
चई के पिया चवनि त ज़ुल्मकान थिए, के पिया चवनि त शरकान थिए। महीनो पूरो इन ते पर का हिकिड़ी राय न पई बीहे। पोइ असां पाण में सलाह कईसीं त हाणे ज़ुल्मकान त थिए पर ज़ुल्मकान जी ख़बर न आहे, उहो त गुम आहे। भला हाणे हिन जो भाउ जेको शरकान आहे, दमिश्क जो बादशाह, भला उन ॾे था वञूं, उन खे वञी था बादशाही ॾियनि। आहे हक़दार ज़ुल्मकान, पर हाणे उहो त लभे कोन थो, उहो गुम थियल आहे। पोइ चई त इहा पाण में सलाह करे असां निकितासीं, तव्हां त हिते असां तव्हांखे पहुता आहियूं। हे अथव सबबु बादशाह उमर बिन नइमान जी मौत जी। वज़ीर जॾहिं इहो किसो ख़तमु कयो त ज़ुल्मकान ऐं उनजी भेण नुज़रज़मा ऐं जेको हाजिब हुयो नुज़रज़मा जो मुड़ुसु, इहे टई रोअण लॻा। उन खां पोइ हाजिब जेको हुयो हिननि जो भेणियो, उन ज़ुल्मकान खे चयो त बादशाह हाणे रोअण मां त को फ़ाइदो न आहे, पंहिंजी दिलि खे मज़बूत कर, बादशाही संभाल। छो जो जहिड़ो तुंहिंजो पीउ हो तोखे बि अहिड़ो थियणो आहे। हुन रोअणु बंदि कयो, चई त लश्कर, फ़ौजी लश्कर जेको आहे मुंहिंजे साम्हूं पेश कयो, माना बसि हाणे बादशाही संभालणी आहे, फ़ौजी लश्कर साम्हूं पेश कयो। इहो ऑर्डर करे ऐं ज़ुल्मकान वज़ीर खे चयो त मुंहिंजे पीउ जो ख़ज़ानो मिल्कियत ॿुधाईंसि त ख़ज़ाने में हे आहे, हेतिरा हीरा जवाहर सोन वग़ैरह आहे। चई मुंहिंजे साम्हूं खणी अचो। माल जो ढिघु थी वियो, बादशाह उन मां तो सॼे लश्कर में विरायो, सॼे लश्कर में विराई ऐं वज़ीर खे शाही पोशाक अता कई त तूं पंहिंजे साॻे ई उहिदे ते बहाल हुजे, बाबे जो वज़ीर ऐं मुंहिंजो बि वज़ीर। वज़ीर हिन खे दुआ कई। उन खां पोइ बाक़ी ॿिया जेके अमीर हुया उन्हनि खे बि शाही पोशाक अता कई। ऐं हाजिब जेको हुयो हिन जो भेणियो, जेको ॾनु खई पियो अचे शरकान जो पंहिंजे पीउ जे लाइ, उन खे चई त हे जेको तूं ॾनु खयूं आयो आहे बाबे ॾे खणी पियो हली शरकान जे पारां, इहो मुंहिंजे साम्हूं पेश कर। जॾहिं हाजिब उहो ॾन वारो माल दौलत तोहफ़ा सूखड़ियूं हीरा जवाहर उहे पेश कया त बादशाह उहे बि लश्कर में विराए। सॼी लश्कर बाक़ाइदे हिन खे दुआऊं कयूं, अमीर वज़ीर सभिनी हिन खे दुआऊं कयूं, हिन जी सखावत जी तारीफ़ कयनि, हिन जी वॾी उमिरि जूं दुआऊं कयनि त वाह वाह जो बादशाह वाह, पहिरें ॾींहं ई एॾियूं सखावतूं कयूं अथई, असां न ॾिठोसीं। हर को आस्ते आस्ते पंहिंजे ख़ीमनि में हले वियो, सभु ॾाढा ख़ुशि। ॿियो ॾींहुं थियो, बादशाह चयो त सफ़र जी तयारी कयो। सभु साईं सफ़र शुरू थियो, 3 ॾींहं सफ़र कयनि, 4थे ॾींहं बगदाद जे वेझो अची पहुता। शहर में दाख़िल थिया, ॾिसनि त सॼो शहर सिंगारियो पियो आहे, सॼो शहर सिंगारियो पियो आहे। नई बादशाह जी ख़ुशी पे माण्हुनि कई। बादशाह ज़ुल्मकान सिधो पंहिंजे पीउ जे महल में आयो, अची तख़्त ते वेठो। फ़ौजी सरदार वज़ीर दमिश्क जो हाजिब जेको हुयो उहो सभु हिन जे साम्हूं अची बीठा। हिन कातिब खे सॾु कयो त मुंहिंजे भाउ शरकान जे नाले हिकिड़ो ख़तु लिखो, मुंहिंजे भाउ शरकान जेको दमिश्क में आहे उन जे नाले हिकिड़ो ख़तु लिखो। सॼो उन में अहवालु लिखियसि। आख़िर में हुनखे इहो लिखो त जॾहिं तोखे ख़तु मिले न त पंहिंजी फ़ौज समेत हिते अचु, त जीअं असां काफ़रनि सां जंग कयूं, ईसाइनि सां जंग कयूं, पलांदो कयूं। असां सां हेॾी करे विया, मां पंहिंजे पीउ जो बदिलो वठां। ख़त ते मोहर लॻाए वज़ीर खे चई त ख़तु तूं खणी वञ। वज़ीर खे चई ख़तु तूं खणी वञ, वञी मुंहिंजे भाउ सां मिल, ॻाल्हाइजांसि नरमीअ सां, ऐं इहो बि चइजांसि त जेकॾहिं तोखे बादशाहीअ जी तलब आहे त बादशाही तुंहिंजी आहे, ईअं सम्झो मां तुंहिंजी अमानत संभाली वेठो आहियां, अची मूंखां वटि, मां तो वारी जाइ ते वञी दमिश्क संभालींदुसि। जेकॾहिं तोखे बादशाहीअ जी आहे त मूंखे बादशाहीअ जी कान्हे, तूं अची बादशाही संभाल।
वज़ीर बादशाह जो ख़त खणी रवानो थियो। ज़ुल्मकान उन खे मोकिले, ज़ुल्मकान पहुचे त हाणे जेको मुंहिंजो हिन जो दोस्त हुयो हमाम वारो, उन जे लाइ चईं हिकिड़ो आलीशान मकान महल उहो सींगारियो, बादशाही साज़ो सामान उन में विझो, जेके बादशाही साज़ सामान आहिनि उहे सभु उन में महल में रखाए। हिकिड़े ॾींहुं ज़ुल्मकान शिकार ते निकितो। जीअं मोटियो त हिकिड़े अमीर हिन जे साम्हूं असील घोड़ो ऐं ख़ूबसूरत कनीज़ूं पेश कई। जहिड़ो घोड़ो असील हुयो, भली जिन्स, तहिड़ियूं कनीज़ूं, माना ॿिन्ही जी तारीफ़ खां ज़बान आजिज़। उन कनीज़ुनि मां हिनखे हिकिड़ी कनीज़ पसंदि अची वई, बानी पसंदि अची वई, बानी हिनखे पसंदि अची वई। अॻ में बानियूं थींदियूं आहिनि, बानियुनि सां निकाह न कबो हो, बानीअ सां निकाह न कबो हो। हिनखे उहा बानी पसंदि अची वई, हिन उहा बानी पाण सां रखी, बानीअ सां रहे पियो। शादी हिन जी थियल कान हुई, बानीअ सां रहे पियो। कुझु ॾींहंनि खां पोइ बानी हिनखे ॿुधायो, बानी उमेदारी त मूंखे उमेदारी थी वई आहे। कुझु ॾींहं गुज़रिया त वज़ीर बि सफ़र तां दमिश्क मां मोटियो, अची बादशाह खे ख़ुशख़बरी ॾिनी त तुंहिंजो भाउ शरकान मां ख़त ॾाई आयो हुआसीं। ख़त पढ़ण खां पोइ अचे थो पियो, पर मुंहिंजी सलाह इहा अथई त उहो अचे थो, तुंहिंजो भाउ आहे, तूं हुनजो शहर खां ॿाहिरि, हुनखे इज़त ॾे, शहर खां ॿाहिरि निकिरी हुनजो इस्तक़बाल कर। ज़ुल्मकान हुकूमत जा ख़ासि जेके माण्हू हुया उहे वठी बगदाद खां हिकु ॾींहं जे सफ़र ते ॿाहिरि निकिरी आयो। उते हिन तंबू बंबू लॻाया, पंहिंजे भाउ जो इंतज़ारु करणु लॻो। तव्हां त शहज़ादे शरकान शाम जे फ़ौजुनि सां गॾु अची उते पहुतो, भला दिलेर बहादुर सवार जंगजू उहे हुनजे लश्कर में हुजनि। जॾहिं हुनजी फ़ौजूं वेझो आयूं ऐं धूड़ उथणु लॻी, झंडा हुननि जा फड़फड़ करणु लॻा, हिननि सुञातो त बादशाह शरकान ऐं हुनजे साथियुनि सां मिलण जे लाइ अॻिते वधियो। जीअं ई हिन जी नज़र पंहिंजे भाउ ते पई त हिन चयो त जेकर भाउ जे लाइ मां घोड़े तां लहां, पर शरकान चयसि न, ईअं न कर। शरकान पाण पंधु थोरो अॻिते अची ज़ुल्मकान वटि पहुतो। ज़ुल्मकान हेठि लथो, भाउ सां भाकुर पाए मिलियो। ॿई भाइर जीअं मिलिया त रोअण लॻा ऐं पोइ हिक ॿिए खे तसली ॾियणु लॻा, आथत ॾियणु लॻा, सब्र जी। नेठि ॿई वरी घोड़नि ते चढ़िया, लश्कर साण तां त अची बगदाद पहुता। बगदाद में पहुता, लथा, शाही महल में आया, राति गुज़री, सुबुह थियो। ज़ुल्मकान हुकुम कयो त हर तरफ़ खां, हर पासे खां फ़ौजूं घुरायो। जिथां जी फ़ौज असांजे माना जिथे असांजी हुकूमत आहे उतां जी फ़ौज घुरायो। फ़ौजी टोला अचनि पिया, महीनो पूरो गुज़री वियो। टोला अचनि पिया, माना महीनो इंतज़ारु कई, हिकिड़ो टोलो, ॿियो टोलो, ईअं टोला अचनि पिया, जीअं फ़ौज घणी थी। हाणे जो हे ॿई भाइर पाण में मिलिया त शरकान भाउ खां पुछियो, ॾे ख़बर, तुंहिंजो जेको गुम हुई, हाल अहिवाल त ॾे। हिन भाउ खे सॼी ॻाल्हि ॿुधाई ऐं हिन हमाम वारे जो ॿुधाईंसि त इन मूंसां नेकियूं कयूं, जंहिंजे करे मां अॼु हिन जाइ ते पहुतो। शरकान चयसि त जे एॾो तो ते हुन ग़रीब थोरो कयो आहे ऐं पंहिंजो घर घाट छॾे अॼु बि तोसां गॾु हिते आयो आहे, त भला ॾे ख़बर तो इन नेकीअ जो हिनखे बदिलो ॾिनो आहे। हिन चयसि यार मां जेॾी हुन मूंसां नेकी कई आहे न, त मां हिनखे नेकीअ जो बदिलो न ॾिनो, पर तर्स हिन लड़ाइनि मां, मुंहिंजी जंगुनि मां जिंदु छुटे, मुंहिंजो वाइदो आहे त जेके हिन मूंसां नेकियूं कयूं मां हिनखे बदिलो ॾियो।
हाणे साईं लश्कर बि मुकमिल थी वियो, वॾो लश्कर थी वियो बाबा। हाणे लश्कर जो गॾु थी वियो। हाणे बादशाह हुकुम कयो त हाणे इन्हनि जे लश्कर जे खाधे पीते जो सामान ऐं हथियार पवार उहे जल्दी तयारु कयो। तयारी थी वई। ज़ुल्म खान वरी आयो पंहिंजी हाणे जेका हाणे घरवारी सम्झो वञी अथसि, छो जो हिन जी शादी त अॻ में थियल कान आई, इहा बानी हुयसि। आयो उन वटि। हाणे इन जे हमल खे 5 महीना थी विया। हिन पंहिंजे घरवारी जे लाइ नौकर चाकर, हिन जे आराम जे लाइ, हिन जी तकलीफ़ लाइ हकीम तबीब उहे सभु मुक़ररु कई। हिते शाम खां जेका फ़ौज यानी हिन जो भाउ जेको आयो हो उनखे आए बि 3 महीना थी विया। हेॾां फ़ौजियूं हर पासे खां अचनि पियूं। नेठि हे रवाना थिया। हर क़ौम जी फ़ौज ई उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो सरदार हो। फ़ौज जे विच में हुजे ज़ुल्म खान, उन जे साॼे खां हिन जो भाउ शरकान, खाॿे खां हिन जो भेणियो हाजिब। इन ई हालत में हे हलंदा 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 पूरो महीनो हिननि सफ़र कयो। ही जुमे जे ॾींहुं जिथे कंहिं जाइ ते थींदो हूंदो उते तरसंदा हुआ, वरी 3 ॾींहं कंदा हुआ आराम, छो जो लश्कर हूंदो हो वॾो, उन जे करे 3 ॾींहं आराम कंदा हुआ, वरी सफ़र। ईअं माना हिननि पे सफ़र कयो। नेठे सफ़र कंदा 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 अची रूम पहुता। रूम जॾहिं हे अची पहुता, जॾहिं उतां जे बादशाह खे ख़बर पई, अफरीदून खे, जेको ईअं सम्झो त ज़ुल्म खान जो नानो हो, उन खे जॾहिं ख़बर पई त मुसलमाननि जो लश्कर आयो आहे, पलांद करणु आयो आहे, त हे हिन शैतान मकरेल पौड़ी जेका आई उन वटि आयो। छो जो सॼो कमु त उन कयो, बादशाह खे क़त्ल बि उन कयो, बानियूं जेके बादशाह खे रिखाइण जे लाइ ॾेखारियूं हुयूं उहे बि उहा बि वापसि खणी आई। शहज़ादी सफ़िया खे बि पंहिंजे मुल्क वापसि खणी आई। पंहिंजे पुट जेको होसि उन पुट खे चईं दवा तूं बि ख़ुशि थी, मां तुंहिंजे धीउ जो पलांदो करे आई आहियां। बादशाह उमर बिन नहमान खे क़त्ल कयो अथमि, बादशाह जी ज़ाल खे वठी आई आहियां। तंहिंजे करे हाणे उथो, कस्तंतीनिया जो बादशाह जेको आहे अफरीदून, उनखे पंहिंजी धीअ वापसि ॾे, उनखे धीअ वापसि ॾे। असांजो उन ते थोरो थींदो, पोइ ॿई गॾिजी, हुनजी बि फ़ौज थींदी, असांजी बि फ़ौज थींदी, असांजी बि फ़ौज थींदी, त मुसलमाननि सां असां मुक़ाबिलो कंदासीं, रहिया खुया हिननि जा मारींदासीं। मां पाण तोसां हलां थी कस्तंतीनिया अफरीदून बादशाह ॾे, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे असांखे देरि करणु न खपे। पुट चयसि त तकड़ि न करे, जॾहिं वेझो अचनि लड़ाई जी तयारी कंदासीं। तूं भला छा थी माउ खां पुछईं त भला ॾे ख़बर तूं का हिते चाल हल, चालुनि जी माहिर आहे। चई बा मां अहिड़ी चाल हलंदीसांव तव्हांखे बि तसवर कोन्हे, तव्हांखे छा पर शैतान खे बि तसवर कोन्हे, मां अहिड़ी चाल कंदसि। भले केॾी बि फ़ौज आणे, मां इहा चाल कंदसि त 50,000 फ़ौज उन्हनि खे ॿेड़नि ते विहारे समुंड जे रस्ते मां मोकिलींदुसि। हिकिड़ी जाइ ते बीहारींदीमानि त इते बीहनि, किॾे बि न चुरनि, जेसि ताईं उते इस्लामी झंडा न पहुचनि। पोइ तव्हां उन्हनि ते हमिलो कजो, ऐं बहरी लश्कर जेको आहे, जेको सामुंडी जहाज़नि ते मां बीहारींदुसि, उहे अची पोयां हुननि ते छापा हणनि, पोयां अची चढ़ाई कनि। जेॾीमहिल असां हेॾां हिननि ते ख़ुश्कीअ तां हमिलो कयूं, हो पोयां अची हमिलो कनि, पोइ मुस्लमान न बची सघंदा। असांखे जेके तकलीफ़ूं आयूं आहिनि, असांजूं तकलीफ़ूं सभु ख़तमु थी वेंदियूं। मुस्लमाननि जो लश्कर सॼो तबाह थी वेंदो।
चाल त तुंहिंजी भली आहे, बराबरि इन सां त ज़बरदस्त थींदो। मुस्लमान जो लश्कर जॾहिं उते अची पहुतो, तंबू बंबू लॻा, ईअं ओचितो मुस्लमान जे तंबुनि में बाहि लॻी वई। बाहुड़जी विया, पर सम्झी विया त दुश्मन जी चाल आहे। हिते बगदाद ऐं खुरासान जूं जेके फ़ौजूं हुयूं उहे अॻिते वधियूं, अॻियां उन्हनि जो ज़ुल्म कान हुजे। जॾहिं काफ़रनि जे लश्कर जेको समुंड में हुयो, उन्हनि जो हिननि खे ॾिठो त उहे समुंड खां निकिरी हिननि जे पोयां लॻा। जीअं ई ज़ुल्म कान जी नज़र उन्हनि ते पई त ज़ुल्म कान पंहिंजे फ़ौज खे चयो त पोइ ते मोटो, हे पोयां अचनि था। हे पोयां धकु हणंदव, इन्हनि सां विड़ो। हेॾां शुरकान जेको हुयो उहो मुस्लमाननि जे लश्कर जे ॿिए हिसे जेको हुयो उनखे अॻिते वधाईंदो पियो हले। उन जो तइदाद बि 1,20,000 हुयो। काफ़रनि जो लश्कर हुयो 16 लख। जेॾी महिल मुस्लमाननि जी हिननि सां आम्हूं साम्हूं थिया त मुस्लमाननि में जोश जज़्बो हुजे, अलाह अकबर जा नारा पिया हणनि। ईअं साईं तलवारूं शुरू थी वयूं, नेज़नि जी हठ वठां थी वई। शुरकान जेको हुजे सो फ़ौज में, काफ़रनि जी फ़ौज में हर हेॾे तेज़ तलवार पे हलाईं, तेज़ तलवार पे हलाईं, जीअं गजर मूरी कटिबी आहे। ईअं अलाह अकबर जा नारा हणंदो। तव्हां त हिन दुश्मन जे सभु जेका फ़ौज हुई उनखे समुंड जे किनारे ताईं भॼाए आहे। उहो डिॼणु लॻा। इन लड़ाईअ में 54,000 ईसाइनि जा माण्हू हुआ ऐं मुस्लमाननि जा 3,500 माण्हू शहीद थिया। उन राति न शहज़ादो शरकान सुतो, न बादशाह ज़ुल्म कान, पर ॿई जेके हुजनि माण्हुनि खे मुबारकूं पिया ॾियनि। जेके ज़ख़्मी हुजनि उन्हनि जी तीमारदारी पिया कनि, जेके ज़ख़्मी हुआ उन्हनि जी तीमारदारी पिया कनि। होॾां कस्तंतीनिया जो बादशाह अफरीदून, रूम जो बादशाह ऐं पोड़ी, इन्हनि सभिनी लश्कर जे सरदारनि खे पाण वटि घुरायो। त यार कमु त असांजो थी वञे हा, पर असां त क़बर में अची वियासीं। असां चयोसीं त असांजी हेॾी फ़ौज आहे ऐं मुस्लमाननि खे बसि ईअं देरी कोन कंदासीं, इन जे करे असां हेॾो नुक़सानु खाधो आहे। पोड़ीअ चवनि त ॿियो कुझु न आहे, मुस्लमाननि जेका जंग खटी अथव असां शरकान जे करे खटी अथव। मुस्लमाननि जेका जंग खटी अथव असां शरकान जे करे। बादशाह अफरीदून चयो त हाणे मां इरादो कयो आहे त सुभाणे फ़ौज जूं सिपूं मां पाण तयारु कराईंदुसि ऐं उन्हनि जे मुक़ाबले में मुंहिंजो मशहूरु पहलवान आहे लूका, मुंहिंजे फ़ौज जो दिलेर में दिलेर पहलवान आहे लूका। मां उन खे मुक़ाबले लाइ मोकिलींदुसि त शहज़ादे शरकान सां मुक़ाबिलो उहो करे, ऐं मूंखे पक आहे त उहो शहज़ादे शरकान खे मारींदो ऐं ॿिया जेके हिननि जा पहलवान आहिनि न उन्हनि खे बि भॼाईंदो, किन खे भॼाईंदो, किन खे मारींदो। हाणे हे पाण में इहा सलाह कई हिननि। सुबुह थियो, सोजरो थियो, ॿिन्ही धुरियुनि जे सुवारनि हथियार पहवार संभालिया। बादशाह अफरीदून पंहिंजा ख़ासि जेके हुन जा पादरी हुआ, जीअं असां वटि मौलवी थियनि, उहे पादरी ऐं अमीर रईस जेके हुआ उन्हनि खे घुराईं, उन्हनि खे पोशाकूं अता कईं, स्लेब जो निशान उन्हनि जे नेड़नि ते कईं, ख़ुशबू लॻराईं
ऐं पंहिंजे पहलवान लूका खे घुराईं। लूका खे उतां जा माण्हू सॾींदा ई हुआ मसीह जी तलवार। सॼे रूम में चवनि था त उन लूका खां सवा, लूका खां वधीक को दिलेर न हो, न तीर अंदाज़, न तलवार हलाइण वारो, न वरी नेज़ेबाज़। एॾो मतिलबु हर फन में माहिर हुयो, दिलेर हुयो। पर हिकिड़ो ऐब हुयुसि, शिकिल जो सफ़ा कोझो हुयो, गॾह वांगुरु मुंहुं डिघो, मुहांडा बांदर जहिड़ा, नकु नक्शो नांग जहिड़ो, रंग जो सफ़ा कारो। बादशाह जो घुरायसि, बादशाह जे साम्हूं आयो, बादशाह जे पेरनि खे चुमी ॾिनी, चुमी ॾेई साम्हूं थी बीठो। बादशाह आफ़रीदून हिन खे चयो त मां तोखे इन लाइ घुरायो आहे, मां चाहियां थो त तूं दमिश्क जो वाली जेको आहे ऐं उमर बिन नहमान बादशाह जो पुटु शरकान, तूं उन जो मुक़ाबिलो कर। असां लाइ इहा ई हिकिड़ी मुसीबत आहे, असांखे इन मुसीबत खां तूं बचाए। साईं हाज़ुर। बादशाह खे चई, साईं हाज़ुर। बादशाह खे पक थी त हाणे असांजी फतह वेझी आहे। लूका बादशाह खां मोकिलाए निकितो ॿाहिरि। मुश्की घोड़ो हुजेसि, उन घोड़े ते चढ़े, मुश्की रंग जो घोड़ो हुजे, उन ते चढ़े। हिन जो लिबास जेको हुयो सफ़ा ॻाढ़ो, कपिड़ा सफ़ा ॻाढ़ा, ऐं ज़िरह जेका पातल हुअसि उहा सोन जी, सोन जी, पर उन में बि हीरा जवाहर लॻल हुया। ऐं हिन जे हिकिड़े हथ में जेको नेज़ो हुयो, उन नेज़ो बि 3 मुहनि वारो नेज़ो हो। हिकिड़ो अॻई शिकिल जो अहिड़ो, ऐं नेज़ो 3 मुहनि वारो। हे जो अॻिते थियो, बाक़ी जेका फ़ौज हुई उहा बि हिन जे पोयां उहा बि अॻिते वधी। ऐं हिननि ऐलान कयो त बाबा सवाइ शरकान जे, जेको दमिश्क जो हाकिम आहे, ॿियो केर बि मुक़ाबले में न अचे। हिन अञा इहा ॻाल्हि पूरी कई चवण वारे त मैदान में घोड़ थी वियो। सभिनी ॿुधो। घोड़े जे हलण जूं, घोड़े जी टापूं हुजनि, जेको ज़मीन ते ठको करे, उहे टापूं। पर ईअं दहशत हुजे ॼण हुन जो रोब। सभु ॾिसण लॻा त केरु थो अचे। तव्हां त सभिनी ॾिठो अथव, शहज़ादे बादशाह उमर बिन नहमान जो पुटु शहज़ादो शरकान। हाणे माना मुक़ाबिलो हिन ॿिन्हिनि जो पियो थिए। बादशाह ज़ुल्म कान जॾहिं लूका खे ॾिठो, हुनजी शिकिल, हैबत, ऐं हुननि जेको चैलेंज कयो त शरकान खां सवाइ ॿियो केरु मुक़ाबले ते न अचे, त हिन भाउ खे चयो त हीउ त तोसां मुक़ाबिलो करणु थो चाहे। हिन चयो त हा, मां त इन लाइ तयारु आहियां। नेठि शरकान निकितो। हिन जो घोड़ो हुजे, घोड़े खे अड़ी हईं, लूका ॾे वधाईंसि। लूका साम्हूं बीठो हुजे, लूका ॾे वधाईंसि। जेॾीमहिल आम्हूं साम्हूं पहुता त हिन पंहिंजे नेज़े खे हथ में खयो, नेज़े खे हथ में खणी ऐं अरबीअ में शेर पढ़णु लॻो। हीअ अरबीअ में जेके शेर पियो पढ़े त लूका अरबी सम्झे न पियो।
त चवे छा थो? लूका पंहिंजे हथनि खे चुमियूं पियो ॾिए। बाक़ी जेको नेज़ो लूका खे हथ में हुयो, उन नेज़ो उभो करे उनजो रुख शरकान जे घोड़े ॾे करे ऐं हिन घोड़े खे अड़ीअ। घोड़े खे अड़ी हणी ऐं घोड़ो जीअं हिन जो हलियो त हीअं नेज़ो मथे करे उनजे घोड़े ॾे सिधो करे ऐं घोड़ो मथे इहो नेज़ो मथे उछलायो। नेज़ो जीअं जो हिन मथे उछलायो त नेज़ो हीअं मथे यको हलियो पियो, नज़रुनि खां ई ग़ाइबु थी वियो। वरी जो ॾिस त ॿियो हथु मथे खईं, उन ॿिए हथ सां उहो नेज़ो हेठि लथो, उन नेज़े खे न पकड़ियो, जीअं न जादूगर कंदा आहिनि ईअं करे वरी हिन छा कयो जो उहो ई साॻियो नेज़ो ज़ोर सां ईअं शिरकान ॾे उछलाए, पर अहिड़ो तेज़ जीअं तारो किरंदो आहे न, ईअं तेज़ फ़ौज में गोड़ थी वियो। ॿिन्ही पासे हो ख़ुशि पिया थियनि। मुस्लमाननि जी फ़ौज में इहो थी वियो त बणा शरकान खे न को नुक़सानु पए, पर नेज़ो जीअं शरकान जे वेझो पहुतो त शरकान हुनखे उॾामंदो जीअं अचेसि पियो न, शरकान हुनखे पकड़ियईं ऐं माण्हुनि जा वात पटिजी विया। हाणे शरकान उहो ई नेज़ो जेको हुनजो हुयो पकड़ियो हुअईं, पंहिंजे हथ में वठी ऐं हुनखे ईअं चिॿो कयईं। चिॿो बि अहिड़ो कयईं जो बसि सम्झ में पियो अचे त ॼाण भॻो। चिॿो करे हिन छा कयो जो उन ई नेज़े खे ईअं मथे उछलाए, चिॿो करे नेज़े खे मथे उछलाए, नेज़ो नज़रुनि खां ग़ाइबु। वरी जो जीअं किरियो त ॿिए हथ सां उहो पकड़े, जीअं हुन कयो हो माना ईअं ई करे ॾेखारे, पकड़े ज़ोर सां हिन नारो हुयो अलाह अकबर जो, ऐं ॾाढियां चईं त मां हिन मलउन खे क़तलु कंदुसि। ईअं चई हिन उहो साॻियो नेज़ो ईअं लूका ॾे उछलायो। लूका बि सोचियो त हिन वांगुरु ई कयां, माना इहो नेज़ो पकड़िया जीअं शरकान कयो। लूका पंहिंजो हथु ईअं अॻिते वधायो त हिनखे नेज़े खे पकड़े। हिन जीअं उहो हथु खयो त हेॾां शरकान छा कयो जो ॾिठईं त हिन जो ख़्यालु इन नेज़े में आहे, शरकान हेॾां ॿियो नेज़ो उन ॾे उछलायो। जीअं उहो नेज़ो उछलाईं त लूका जो त ख़्यालु हुन नेज़े में हो न, सिधो अची हिन जे नेड़ में लॻो, सिधो नेड़ में, पर बाक़ाइदे हेॾां आयो ॿिए पासे हेॾां निकिरी वियो, उहो फ़ाको करे किरी, फ़ाको करे हेठि निकिरियो। जीअं लूका किरियो फ़ौज में रोज़ राड़ो थी वियो, ईसान जी फ़ौज में रोज़ राड़ो थी वियो, दाहूं कूकूं थी वियूं। अबा पादरनि खे घुरायो, पादरनि खे घुरायो, दुआऊं कयूं। हेॾां सॼी फ़ौज खे हुकुम कनि त शरकान ते हमिलो कयो। सॼी फ़ौज शरकान ते, तलवारूं ऐं नेज़ा, वठि वठां थी वई। हेॾां हुनजो लश्कर मुस्लमाननि जो ॾिठो त मुस्लमाननि जो लश्कर बि अॻिते वधियो, ॿई फ़ौजूं आम्हूं साम्हूं, घोड़नि जूं टापूं ऐं फ़ौजुनि जे सीननि ते पई पवनि, तलवारूं ऐं नेज़ा, टड़का हुजनि, ॿाहूं हथ ईअं सम्झ त हलाईंदे उछलाईंदे साणा थी पिया। मतिलबु जंग बाक़ाइदे जंग थी, तव्हां त ॾींहं जो सोजरो ख़तमु थियो, राति जी ऊंदहि थी, ॿई लश्कर जुदा थिया, हो होॾे वियो, सॼो मैदान लाशनि सां भरियलु हुजे, उन्हनि में खोड़ धकी बि हुजनि। शरकान पंहिंजे भाउ ज़ुल्मकान ऐं वज़ीर ऐं हाजिब सां अची मिलियो। मुबारक हुजेव, अलाह साईं फ़तह ॾिनव। हुननि बि चयसि तो जेको लूका सां कयो आहे न, इहो बि तारीख़ में यादि रहंदो, जेको हिननि खे बांवर हुयो, तकबर हुयो,
हे तुंहिंजो किसो बि तारीख़ में यादि रहे। शरकान वज़ीर खे चयो त तूं 20,000 सवार उन्हनि सां गॾु समुंड ॾे रवानो थी, छो जो हूअ फ़ौज जेका होॾे समुंड ॾे बीठी। तूं जेॾी महिल किनारे जे वेझो पहुची, तो में दुश्मननि में थोरो वञी फ़ासिलो रहे त तव्हां उते खॾनि में लिकी वियो। जॾहिं काफ़रनि जूं ॿेड़ियूं किनारे ते अचनि ऐं उहे उतां लहनि, तव्हां हुननि जो आवाज़ु ॿुधो। जॾहिं असां में ऐं हुननि में वेड़ शुरू थी वञे, तलवारूं हलणु लॻनि, तव्हां नारा असांजा ॿुधो ऐं तव्हां जेॾी महिल ॾिसो त असांजो लश्कर पोइते थो हटे, ॼणु भॼे थो ऐं काफ़र उन्हनि जे पोयां था पवनि, ऐं जॾहिं तव्हांखे हिकिड़ो झंडो ॾिसण में अचे, तव्हां पोइ उन खॾनि मां निकिरी हुननि जे पोयां हमिलो कजो। हाजिब चयो त साईं असांखे अखियुनि ते, सभु राज़ी थिया। फ़ौज वठी ऐं वञी वेही रहिया, खॾनि में लिकी वेही रहिया। शुरकान जे हुकुम मूजिबि सभु 20,000 फ़ौज उहा वञी ओॾे वेठी। सुबुह थियो, आम्हूं साम्हूं थिया, तलवारूं छिकियूं, ॿिए पासे ॾांहुं पादर नारा हणणु शुरू कया। हाणे हो जेके हुया जहाज़नि ते चढ़ियल, उहे किनारे ते लहण लॻा। ॿेड़ियुनि तां घोड़नि खे बि लाथुनि, लड़ाईअ जो इरादो कयनि, तलवारूं चमकनि पियूं, फ़ौजूं आम्हूं साम्हूं। धूड़ धका लॻो पियो हुजे, नेज़ा ऐं तलवारूं कमु पिया कनि, खोपड़ियूं उॾामनि पियूं, ॿाहूं कटिजनि पियूं, घोड़ा खून में ॿुॾल, रत में ॿुॾल। हाणे ज़ुल्मकान ऐं शुरकान ॿई बीठा, उन्हनि जूं फ़ौजूं पोइते हटणु लॻियूं, माना जीअं ईअं सम्झनि त दुश्मन खां भॼनि। काफ़रनि जे लश्कर इहो ई ख़्यालु कयो त मुस्लमान भॼनि था, काफ़रनि जो लश्कर उन्हनि जे पोयां लॻो। उहो वठी नारा हणणु लॻा त बा मुस्लमाननि जो लश्कर भॼी वरितो, हाणे इन्हनि जे पोयां लॻो। हिकिड़ो बि जेरो न छॾियो, इन्हनि जो पीछो न छॾियो, न त ईअं सम्झो त तव्हां ईसाई न आहियो। सभिनी इहो ई सोचियो त हाणे मुस्लमान भॼनि था, असांजे लश्कर खे फतेह आहे, पर हिननि खे त इहो गुमान ई न हो त हे मुस्लमाननि जी का अटकल आहे। अब हाणे लूका जो बदिलो आहे। रूम जे बादशाह चयो त लूका जो बदिलो पंहिंजी जाइ ते, पर हे मुंहिंजे धीउ जो खून जो पलांद आहे। जीअं फ़ौज हिननि जे पोयां लॻी, मुस्लमाननि जो लश्कर हिननि ते चढ़ाई खणी कई। शरकान पंहिंजे लश्कर सां गॾु इन्हनि ते चढ़ाई कई ऐं हिननि जे भॼण जो रस्तो बंदि कई। शरकान पंहिंजे घोड़े ते चढ़ी फ़ौज में हेॾे होॾे हलियो पियो, ॾिसे पियो त हिकिड़ो सवार आहे जेको काफ़रनि जे लश्कर खे बाक़ाइदे ईअं सम्झो त हीअं तीर अचे, ईअं तीर वांगुरु काफ़रनि जे लश्कर मां अचे थो, पर अचे बि थो तलवार भणंदो थो अचे, नेज़ा भणंदो थो अचे, जेको वेझो थो अचेसि मुंडियूं चटकंदो थो अचे, 2 तलवारूं अथसि। जेॾी महिल वेझो पहुतो त शरकान हुनखे चयो त तोखे अलाह जो कसम थो ॾिए, ॿुधाए त तूं केरु आहे? तो त भणाई अलाए छा करे छॾियो आहे। हिन जो कसम विधुसि त हिन पंहिंजे चेहरे तां नक़ाब लाथो। नक़ाब जो लाथई, सुञातई त अड़े हे त मुंहिंजो भाउ ज़ुल्मकान। शुरकान भाउ जी दिलेरी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो।
पर खुटको इहो बि चुसि त हे त बणा बादशाह हुआ, हे त ईअं न करे, हे त ईअं न करे, हिकु त उमिरि जो बि नंढो आहे, भला जे ॿियो न त का नज़र न लॻेसि, हिन जी त हयाती हुकूमत जे लाइ बादशाहीअ जे लाइ ज़रूरी आहे। हिन खे चई तूं पंहिंजी जान ख़तरे में न विझ, पंहिंजो घोड़ो मुंहिंजे घोड़े सां वेझो आहे, मूंखे भउ थो थिए त तोखे न को नुक़सानु पए, ऐं मुंहिंजी सलाह इहा आहे त तूं दुश्मननि जे लश्कर मां निकिरी वञ, ज़ुल्म कान चयसि त न, मां बि चाहियां थो त जंग में मां तोखां पोइते न रहां, जंग में मां तोखां पोइते न रहां, पोइ जेका हयाती। दोस्तो, हाणे इहो असांजो रहियल किसो हुयो 53 किस्त वारो, 54 किस्त इतां ई तसलसल सां असांजी हली आहे। जेका वरी दोस्त ॿुधंदा त साॻियो ई किसो उन्हनि खे महसूसु थींदो। इनशा अल्लाह बाक़ी सुभाणे किस्त नंबर 60 सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर।